अस्सलामुअलैकुम सर सलीम लाइ काफ़ी ॾींहंनि खां मां त नौकरीअ लाइ अपील कंदो थो अचां, पर डिसेबल कोटा मां मूंखे पीपल्स पार्टीअ नौकरी त न ॾिनी। केतिरनि ई ग़रीब असांजी घिटीअ में केतिरा ई ग़रीब वेठा आहिनि, मिसकिन वेठा आहिनि, के वीचारा मज़दूर आहिनि, के राज़ा आहिनि, के हारी आहिनि, के मज़दूर बठेजा आहिनि। ग़रीबनि वीचारनि खे राशन त न मिलियो, पर 5-7 सालनि खां वठी असांजी घिटी रही पई आहे, जंहिंमें तव्हां साफ़ ई साफ़ ॾिसी सघो था त उन में जेको आहे सो का बि फैसिलिटी न आहे, का बि सहूलियत न आहे। असांखे घिटी ठाही नथी ॾिनी वञे, नंढड़नि ॿारनि खे बीमारियूं वकोड़े वियूं आहिनि। ॾाढी तकलीफ़ आहे हिन घिटीअ में असांखे, पर अलाए छो असां पंधु करे करे उन ॾे चोपलियूं असांजूं घसिजी वियूं आहिनि, पर असांखे घिटी हिन महिल ताईं ठाहे नाहे मिली। असां इहा ई अर्ज़ु था कयूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन खे, सिटी सदर खे, त महिरबानी करे असांखे घिटी ठाराए ॾिनी वञे। छा मोटणपुर में जेको आहे सो इंसान रहनि था हिन घिटीअ में न आहिनि? छा नूराबाद में इंसान रहनि था हिन घिटीअ में इंसान न आहिनि? मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त हीअ वीचारा ग़रीब आहिनि, सभु मिसकिन आहिनि, महिरबानी करे असांखे घिटी ठाराए ॾिनी वञे। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असां बि इंसान आहियूं, असां बि ख़ुदा जी खलकियल ज़ात आहियूं, पर अलाए छो असांखे ग़रीबनि खे नज़रअंदाज़ थो कयो वञे। असां सभु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा वोटर आहियूं, पोइ बि असांखे अलाए छो नज़रअंदाज़ थो कयो वञे। महिरबानी करे ख़ुदा वारा हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांखे घटि में घटि घिटी त ठाराए ॾियो न। ॿारनि मासूमनि खे बीमारियूं वकोड़जी वियूं आहिनि, वीचारा ॿार बीमारियुनि में वटिजी विया आहिनि, के चमड़ीअ जा थी विया आहिनि, के कहिड़ा बीमारीअ में थी विया आहिनि, पर असांखे हिननि खे को बि अहसासु नथो थिए। 8-10 सालनि खां वठी असांजी घिटी रही पई आहे, पोइ बि असांखे घिटी ठाराई नथी ॾिनी वञे। मुंहिंजो परवरदिगार रबिल आलमीन थो चवे त मां पोरियत मुंहिंजो दोस्त आहे, रहमत आलमीन थो चए त अलाह साईं मूंखे उथारे त जेको आहे सो ग़रीबनि जी जमायत मां उथारिजो। पोइ छो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहिदेदार ग़रीबनि खे नज़रअंदाज़ छो था कनि? महिरबानी करे मां इहा ई आला क़यादत खे अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे असांखे घिटी ठाराए ॾिनी वञे। ॾाढी तकलीफ़ आहे, महिरबानी करे असांखे घिटी ठाराए ॾिनी वञे, महिरबानी। थैंक यू सर सलीम लाइ काफ़ी टाइम खां वठी 2023 वारी बरसातुनि खां बि अॻु मुंहिंजे एहतजाज असांजा रिकॉर्ड थियल आहिनि, ऐं 23 खां वठी इहे पंध बि कंदा रहिया आहियूं। ऐं काफ़ी दफ़ा तक़रीबन जेके बि सिटी उहिदेदारनि खां वठी असांजे यूनिट खां वठी वेंदे काउंसलरनि ताईं विज़िट बि 2-3 दफ़ा करे विया आहिनि। ईअं न त को हिकिड़ो दफ़ो न कयो अथऊं। अॼु बि ॾिसो त उहे ई गंदनि जा ढेर लॻा पिया आहिनि, जिते किथे कमु हले थो। असांजी घिटीअ जे लाइ नाली साफ़ करण जे लाइ बि असांजे लाइ भंगी हिकिड़े कोन्हे। घिटीअ जो तव्हां ॾिसो अची विज़िट करे, चेयरमैन साहिबु करे, केर बि अची हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु चकर ॾेई वञनि। जे असांजो साल में को गंद जी टोकरी खणी वियो आहे न हितां, पोइ बि असां हिननि जा जेको आहे अलाए छो या हिन में को ऑफिसर शाही नथो रहे। सभु मज़दूर आहिनि, हर को भठे ते कमाए थो, को राज़ो आहे, को मज़दूर आहे, को हारी आहे, हेतिरे सभु पोरियत आहिनि, जंहिंजे करे सिर्फ़ु असां नज़रअंदाज़ आहियूं। असां इहो ई सिर्फ़ु सम्झूं था, इन ई दिलि शिकस्त थी पिया आहियूं त पीपल्स पार्टी मज़दूरनि जी पार्टी न आहे। छो जो हिन घिटीअ में मज़दूर रहनि था न, हेतिरे कंहिंखे बि नज़र न ईंदी काई बि शइ, हर कंहिं जूं मथे अखियूं आहिनि। महिरबानी।